हाजी लकुड़ तो जेको नूरल ऐं भूरल वारनि जे घर वञी हुननि खे ज़लील कयो न त हू बि घटि कोन कंदई। अरे हाजी लकुड़ माना हण खण बाबा भाई गाल बाबा जॾहिं मां ॻोठ जी कुराड़ियुनि खे तंग कंदुसि कोन त बाबा हू मूंखे कुझु बि कोन करे सघंदा। बाक़ी ॿई बुलटरी कुता इहो नूरल ऐं भूरल ॿिन्ही ॿाहिरि टोपते सुबत जे पोयां कंदा था वठनि। रिज़ल्ट तव्हां ॿिन्ही जे साम्हूं आहे। औरते छा थियो ॿई उन्हनि जूं रनूं बनीअ जे हिसे वठण जे लाइ घरनि में गिड़ी पयूं ज़मीन जे हिसे तां विड़ियूं। बवाणी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो परावनि मामलनि जे डिस्कस में तव्हां न पओ। तव्हां मुंहिंजे पर्सनल मामले जे लाइ सोचो त मुंहिंजे लाइ का पोड़ी का पकी का रंडड़ सनड़ हथ कयव या न का उम्मीद को आसरो बि आहे न या बसि ये मणे हुकू जलींदा था वठो। हाजी साहब आसरो अला में कम तुझो थींदो माईअ जे माइटनि जे सलाह खां। बराबरि उहा जेका लेडीज़ आहे उहाने जी रेजिडेंसी माना त राइश किथे आहे गंजन जे ॻोठ में। गंजन जे ॻोठ में हा अरे में सभु गंजा रहंदा आहिनि ॻोठ में हा हाओ बराबरि जेका मुंहिंजे लाइ हथ कई अथव उहा बि गंजी थी आहे न उहा गंजी कोन्हे बाक़ी फिंजी आहे फिंजी। माल मखण त पंहिंजा पिया आहिनि जॾहिं खीर मखण खाईंदी चटींदी त फिंजीअ मां फुलजी थी वेंदी न भूखजी वेंदी सभु। हाजी साहब गर कंदी त सुर ॾींदी न न त रुॻो ठर ठर पई कंदी। अड़े ने सुर जे लाइ साज़ सोरींदो त कमु वधंदो न अॻिते बाबा। सूमर ताईं तव्हां मुंहिंजी सनी कयो त अरबा खमीस ताईं मां मोड़ूं ॿधी बिना निकाह जे मां घर वठी अचां न। हाजी साहब हाणे मोड़ ईंदे तुंहिंजे मुंहं ते त कोन ठाता। मोड़ कोन ठाता भई मोचड़नि जो हार ठाहे मुंहिंजे गिचीअ में विझंदा हा न इहे न छो पई ॼणा मुंहिंजे लाइ संग सोखो कयो न। बाबा हाणे माल ख़र्च कर त माईअ जे माइटनि खे ॾियूं छो त हू लालच जे लठ ते चढ़िया पिया आहिनि। माल बसि न हलो इहो ख़र्च कयो वाइंड अप पोइ कंदासीं। हा बसि न बसि कमु थी वियो मिड़ई कुझु चाटो पाणी करायूं था। अचु त हुननि ते ख़र्च कयो। करे तुंहिंजी सणे करे तुंहिंजी मूंखे रोज़ कोई थी वके करे सणी तुंहिंजी करे तुंहिंजी सणी वके करे तुंहिंजी सणी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।